जी त नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं त 14 ॾींहं बि लालरोंग में लॉकडाउन बरक़रार रहियो आहे। अचो त इन सिलसिले में लालरोंग आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त लालू रौंग में 14 ॾींहं आहे लॉकडाउन जे करे सॼो शहर बंदि लॻो पियो आहे। शहर में चंद दुकानदार खुलनि था, जेके सब्जी ऐं जेको आहे किराने जा खुलियल आहिनि, बाक़ी सॼो मार्केट बंदि लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू इंतिहाई बेरोज़गार जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। न को उन्हनि जो वॾो माण्हू सहार संभालंदो लहे, न असांजो MP को ज़ार आहे, न MNA ज़ार आहे, न UC चेयरमैन ज़ार आहे। जेकॾहिं को राशन फंड अचे थो पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾियनि था, कंहिं बि ग़रीब ताईं उहा शइ न पहुती आहे। बाक़ी रुगो लॉकडाउन आहे, रुगो घरे वेठा हुजो, बुख भली मरो त भली मरो, बाक़ी तव्हांखे मिलंदो कुझु बि कोन। बाक़ी ख़ाली मुफ़्त जा ऐलान रुगो कंदासीं, इहा असांजी हुकूमत आहे। ऐं हिते त कुझु बि कोन्हे को, कुझु मिले बि कोन थो, हर शइ बंदि आहे। जेकॾहिं वटि त ॿीण ते महांगाई आहे, वञे त ग़रीब वञे काॾे। बेरोज़गार वेठा आहियूं, न कुझु केरु ॾिए थो असांखे, न कुझु बि। 7-8 औलाद आहिनि, भाउ जा 8-7 पंहिंजा आहिनि, ॿिया 9-10 खाइण वारा ऐं वॾा, केरु बि असांखे नथो ॾिए। बेरोज़गार वेठा आहियूं ॻोठ में, न ॿिए हंधि, न कंहिंखां 20,000-30,000 व्याज ते बि वरिताऊं, केरु नथो ॾिए। हाणे व्याज जे पोयां पिया पोइ बि व्याज केरु नथो ॾिए। काॾां वठूं कंहिंखां बि, सरकार बि कुझु नथो ॾिए। असां त वसु था कयूं, मिंथूं मेड़ूं था कयूं, कंहिंखे केॾे वञूं, पर असांखे को बि तदारक नथो थिए। असां वज़ीर आज़म खे मिंथूं था कयूं त असां ग़रीबनि जी का मालिकी करे। असां ग़रीबनि छो कहिड़ो ॾोह कयो? असां ग़रीब आहियूं, असां इन करे ॾोह कयो आहे? छा इहा असांजी माना सज़ा आहे? जी त नाज़रीन लॉकडाउन जे हवाले सां लालरोंग वासियुनि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजी जल्द में जल्द वार कई वञे। असां लॉकडाउन जो जेको कोरोना वायरस बीमारी खां अवल असां मरी वेंदासीं। कैमरामैन सरफराज मुगेरी सां गॾु बदरुद्दीन मुगेरी, अवामी आवाज़ TV, लालरोंग। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।